للمتقين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا وإمامنا ومحبوبنا ومرشدنا ومولانا محمد وسيدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ يرفع إبراهيم القواعد من البيت وإسماعيل ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم. ربنا وجعلنا مسلمين لك ومن ذريتنا أمة مسلمة لك وأرنا مناسكنا أمة مسلمة لك وأرنا مناسكنا وتب علينا إنك أنت التواب الرحيم. ربنا وابعث فيهم رسولا منهم يتلو عليهم
الكتاب والحكمة آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم إنك أنت العزيز الحكيم. وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم من أحب فطرتي فليستن بسنتي صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. जिन दोस्तन के दुरूद शरीफ अचे तो उहे बुलंद आवाज़ सां महबूबन करीमन जी खिदमत में दुरूद शरीफ पढ़ो। बियो थोड़ी तकलीफ़ इहा कयो वेझा वेझा थी अचो। जज़ाकल्लाह। हाणे तव्हांखे मौक़ो आहे क़ुरान शरीफ़ जे वेझो अचण जो। जेतिरो वेझो ईंदो ओतिरी रहमत वधीक मिलंदी। जज़ाकल्लाह। वेझा अची वञो। जज़ाकल्लाह। जंहिंजे बि अॻियां जाइ ख़ाली हुजे बिस्मिल्लाह करे चवण करे क़ुरान जे वेझो अची वञो। हाणे हीअ हिकु दफ़ो अल्लाह से तव्हांखे जज़ाए ख़ैर नसीब फरमाए, अल्लाह से तव्हांखे रहमतूं बरकतूं नसीब फरमाए। तव्हां क़ुरान जे वेझो आयो, अल्लाह से तव्हांखे शिफ़ा नसीब फरमाए। हाणे हिकु दफ़ो बुलंद आवाज़ सां ॾाढिया महबूबन करीमन जी खिदमत में एड़ो दुरूद पढ़ो जो रोज़े ताईं मज़ो महसूस थे। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तकज़ीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरना बिहा मिन जमीइश सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदका आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इन्निल तियारी हस्सबा यौमन इला अर्ज़िल हरम इन्निल तियारी हस्सबा यौमन इला अर्ज़िल हरम
बल्लिग सलामी रोज़तन फ़ीहल नबीयुल मुहतरम बल्लिग सलामी रोज़तन फ़ीहल नबीयुल मुहतरम मन वजहुहु शम्सुज़्ज़ुहा मन ख़द्दुहु बदरुद्दुजा मन वजहुहु शम्सुज़्ज़ुहा मन ख़द्दुहु बदरुद्दुजा मन ज़ातुहु नूरुल हुदा मन कफ़्फुहु बहरुल हिमम दीरोज दर बुस्तां सरा हम तो दियाने खुशनवा पढ़ती थी नाते मुस्तफ़ा बलगल उला बिकमाली बलगल उला बिकमाली और कमरियां भी शौक में डाले गुए सर तोक में कहती थी अपने ज़ौक़ में कशफत दुजा बिजमाली कशफत दुजा बिजमाली अरे बुलबुलस भी को बको ले के हर एक गुल की वो करती थी चर्चा सो बसो हसनत जमी उखसाली हसनत जमी उखसाली हसनत जमी उखसाली अरे चढ़ियों की सुनकर चहे इंसान भला क्यों चुप रहे लाजिम है उसको यूं कहे सल्लो अलैहि व आलिही। सामईन किराम बरादरान इस्लाम मुअज़्ज़िज़ीन किराम काबिले एहतराम इज्जत माब मुसलमान भाइरों बुजुर्गों ऐं दोस्तों गोठ अब्दुल सत्तार बख्श भयो घोटकी जे हिन इलाके में तवाई असा रात जे पहर में इन सालियानी कॉन्फ्रेंस में जमा थिया आहियूं। मटियारी खेबर खां दूर दराज जो सफ़र करे तवां जे हिन जलसे में रब्बुल आलमीन मुखे तवां जी ज़ियारत नसीब कई। इंतहाई काबिले एहतराम मोहतरम मोहम्मद तैयब साहिब मुसलसल राब्ते में हुआ। उन्हनि जी दावत ते हामी भरींदे ऐं ॻोठ वारनि जी हिन मेहनत खे ॾिसंदे ऐं तव्हां जी ज़ियारत नसीब कंदे मुंहिंजी घणी थकावट बिहम्दिही ताला दूर थी वई ऐं ही भागन जी ॻाल्हि आहे। रबियुल अव्वल 1442 हिजरी जी 16 तारीख तवाई असां जमा थिया आहियूं। जीअं मां सफ़र करे गाड़ी मां लही तव्हां जे ॻोठ में आयुसि, पोइ वरी तव्हां जे जलसे में दाख़िल थियुसि त मां नज़र फेरी त हिक या ॿ या टे बल्ब कोननि। जाम तव्हां हिन जलसे गाह के रोशनी ॾियण जे लाइ बल्ब हयानि। ज़रूर इको साउंड वारे मुजीबुर रहमान साहिब हिकिड़ो बल्ब हयो हूंदो शाम जो, त तकड़ में इन ॿियो भयो हूंदो त रोशनी काफ़ी कोन्हे। वरी टियों भयो हूंदई त अञा बि रोशनी जी ज़रूरत आहे। 5 हयई 10 हयई, पर उन कोशिश कई हूंदी सॼे जलसे गाह खे चमकायां।
बिल्कुल एड़ी तरह अज खां हज़ारे साल पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन बलबन वांगुर एक नबी चमक लाए मोकलियो, बियो मोकलियई, टियों मोकलियई, लखें अल्लाह मोकलिया। हजरत आदम के मोकलियई तो जरूरत महसूस कई तो नूह नजीउल्लाह के मोकलिया, हजरत नूह के मोकलियई तो जरूरत थी हजरत मूसा के मोकलिया। अल्लाह जिए तव्हां जलसे गाह के चमक ॾियण जे लाइ बल्बन जो इंतजाम कयो, तीअं दुनिया के हिदायत जे नूर जी चमक ॾियण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन नबीयन जी नबूवत जो इंतजाम कयो। लखे नबी ईंदा रहा, उन लखे नबीयन मां आखिरी नबी हजरत ईसा रूहुल्लाह जैके अल्लाह आसमान ते खणी वरतो। जने आसमान ते हजरत ईसा रवानो थियो तो उनखां 100 साल गुजरी चुका हुआ, यानी 571 साल गुजरी विया। पो रब फैसलो कयो त हाण दुनिया जी धरती के रोशन करण जे लाइ के बल्ब के कोन बारबो, हाण मक्के में एक सिज उभारबो जेको कायनात के रोशन कंदो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। अल्लाह रब्बुल आलमीन ही वडी मेहरबानी कई। हेड़ो एकड़ो मोसां गडो जो 10 कोप पी वेंदो। जज़ाकल्लाह, अल्लाह से तुझी हजरत के अञा बरकत भी दींदो, कबूल फरमाइंदो। माशाअल्लाह, वली कुर्बानी आ। अज तो शिकार पर मां शिकार के ताणियो। तवज्जो कर, अल्लाह रब्बुल आलमीन मक्के पाक जी सरजमीन में सिराज मुनीर रोशन सिज नबूवत जो बारण चायो। अल्लाह अबू मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्शे इंतखाब करे दिनी होई। मुस्तफा जी माना चूंडियल अल्लाह रब्बुल आलमीन सोने नबी महबूब मुहम्मद मुरब्बी अरबी हाशमी कुरैशी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साजल के अल्लाह अर्शे चूंडे दिनी, सब शयूं चूंडे दिनो, खानदान दिनो जब चूंडे, घरवारियों दिनो तब चूंडे, शहर दिनो तब चूंडे, यार वफादार साहबी दिना तब चूंडे, जमानो दिनो तब चूंडे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म दिनो तब चूंडे, किताब नहीं तब चूंडे, बिनी किबलन मक्का बोल नहीं तब चूंडे। अल्लाह रब्बुल आलमीन इते फैसलो कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के केड़े खानदान में पैदा कयो वने। हजारों साल पहिरी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी चुको, एड़ी उन दुआ घुरी हुई। अल्लाह रब्बुल आलमीन वा दुआ पसंद करे, लायक करे, कयामत ताईं कुरान में सेव करे छड़े। ॾाढा था चओ सब। अल्लाह जो कुरान सिपारो नंबर पहिरियों, सूरत जो नालो बकर, आयत नंबर 129। कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, रब्बना वबअस फीहिम रसूला मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। दानिया जो सुभान अल्लाह। आए परवरदिगार जेके मबूस करण जो इरादो कयो थई, मिनहुम उन महबूब मोहम्मद अरबी के मुझे खानदान में पैदा फरमाए जा। खुदा जी कुदरत है, घोटकी वारो खुदा जी कुदरत है।
नबी पाक जो अब्बोब हजरत इब्राहिम जे खानदान मां त अम्मा हजरत इब्राहिम जे खानदान मां बई नबी साईं पी जो नालो मोहम्मद, मोहम्मद जे पी जो नालो अब्दुल्ला, अब्दुल्ला जे पी जो नालो अब्दुल मुतल्लिब, अब्दुल मुतल्लिब जे पी जो नालो हाशिम, हाशिम जे पी जो नालो अब्दे मनाफ, अब्दे मनाफ जे पी जो नालो कुसई, कुसई जे पी जो नालो किलाब। नबी पाक जी अम्मा जो नालो बीबी आमना, बीबी आमना जे पी जो नालो वहब, वहब जे पी जो नालो अब्दे मनाफ, अब्दे मनाफ जे पी जो नालो ज़ोहरा, ज़ोहरा जे पी जो नालो किलाब। बिनी जी निस्बत किलाब ताईं, किलाब जी निस्बत इब्राहिम अलैहिस्सलाम ताईं। साईं जन के भाव कोई कौन हो, भेण बि कौन हुई, हकीकी न भेण न भा। पर नबी पाक जिन औरतों जी थन पीती, उन्हें थन में जेके भी शरीक थिया हुए नबी पाक जा रिज़ाई भाइरई भेनरूं थिया। केर ॿुधाईंदो घणा रिज़ाई भाइरन साईं जिन जा? मां ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह। गणजो, तवजो कजो। साईं जन पेरी थन हजरत बीबी आमना जी पीती, बी थन बीबी सुवैबा जी पीती, टी थन साईं जन बीबी अलीमा जी पीती, पेरी थन बीबी आमना जी, बी थन हजरत सुवैबा जी, हजरत सुवैबा जी थन अमीर हमजा रज़ी अल्लाह अन्हु भी पीती हुई। हजरत सुवैबा जी थन उन जे पुट हजरत मसरूर रज़ी अल्लाह अन्हु भी पीती हुई। हजरत सुवैबा जी थन नबी पाक जे सोठ हजरत अली जे भा हजरत जाफर भी पीती हुई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने रिज़ाई अम्मा हजरत सुवैबा जी थन अबू सलमा रज़ी अल्लाह अन्हु पीती हुई। इन्हें निस्बत सा नबी पाक जा चार रिज़ाई भाइर थिया। बीबी हलीमा के चार बार हुआ, ब पुट ब न्याणियों, हिकड़े जो नालो अब्दुल्ला, बे जो नालो हुज़ैफा, ब न्याणियों, हिकड़ी जो नालो उनैसा ऐं हिकड़ी जो नालो शैमा। बीबी हलीमा जा चार बार हुआ ऐं उन जी हिकड़ी थन नबी पाक जे सोट हारिस जे पुट सुफियान भी पीती हुई। इन्हें निस्बत सा नबी पाक जा 7 रिज़ाई भाइर था, ब रिज़ाई भेनरूं। नारे तकबीर, नारे तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमाए इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। मोहतरम दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन महबूबन करीमन के केड़े शहर में मोकलियो, इहो इंतिखाब अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में फरमायो। इहो इंतिखाब अल्लाह रब्बुल आलमीन पाण फरमायो। जे शहर जो बयान कुरान में, कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अव्वल बैतिन वज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदन लिल आलमीन। इन्ना अव्वल बैतिन वज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदन लिल आलमीन। इन करे तो डबल पढ़ा ताकि कुरान जे आशिकन जी दिल ठरे। ॾाढा था चओ, इन करे तो डबल पढ़ा तो जी अंदर मुसलमान जो ठरे।
छो जो कुरान त असांजो रूह आ। कुरान त कायनात कयामत अची वेंदी जॾहिं रूह ख़त्म थींदो। ही रूह कायनात जो रब जो कुरान। हवाउन के कुरान जी जरूरत आ। पानी के समुंडन के दरियान के मौजुन के मच्छिन के पानी जी जिए सजे जहान के कुरान जी जरूरत आ। जबलन के रेगिस्तानन के पट्टन के फरिश्तन के इंसानन के जानवरन के कुरान जी जरूरत आ। जो कुरान जो रूह पूरी कायनात जी बका जो सबब थियो बीठो आ। मको पाक मक्के जी सरजमीन में पैरियों कर खुदा जो काबतुल्ला पैरियों घर खुदा जो काबतुल्ला। अंग्रेजी ईस्वी तारीख मुताबिक अप्रैल जे महीने में 571 ईस्वी में मक्के पाक जी सरजमीन जे हजरत अब्दुल्ला जे घर में बीबी आमना जी गोद में अल्लाह नबी पाक जो मीलाद फरमायो। ॾाढा त चओ मीलाद कहीं जी चापलूसी कोन तो कया कुछ अखर समझाइण तो चाहियां। महबूबन करीमन जो अल्लाह बीबी आमना जी झोली में मीलाद करण फरमायो। क़यामत जी सुबह तक यो एक ही मीलाद काफी हो ओरिजिनल मीलाद। इन खां पोइ हज़ारे मीलाद थियन पर उहे सभई को बि मोहम्मद अरबी जे असली शान मुताबिक मीलाद न थी सघंदो। यो भुलजी कोन पे चवां सोचे समझी समझाइण पे चाहियां। तवज्जो कजो। जेके माण्हू हिकड़ी टंग ते नची मीलाद 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 पिया कन उन्हनि खां पुछ मीलाद जी माना छा आहे। मुला बिदती खां पुछ मीलाद जी माना छा आहे। मीलाद जी माना ॼमण कोन्हे कंहिं चयो आहे कहिड़े किताब में आहे। अरबी डिक्शनरी तव्हां पढ़ी आहे लुगात जा किताब खोलियो विलादत जी माना ॼमण। विलादत जी माना ॼमण। मीलाद जी माना ॼमण जी जाइ। डिक्शनरी खोलियो फेरोजुल लुगात खोलियो ॿिया लुगतुनि जा किताब खोलियो लुगत में मीलाद जी माना ॼमण जी जाइ। हाणे मां तव्हां खां पुछां थो खुली जवाब ॾिजो असांजा महबूब नबी कहिड़े शहर में ॼावा। आस्ते था चओ यार ॾाढे था चओ। मक्के पाक में किथे मक्को आ मीलाद नबी आ नौ मौलूद थी आ विलादत। ये टे लफ्ज़न मीलाद मक्को आ छो जो ॼमण जी जाइ मक्को आ। पर जेकॾहिं सिंधी में चइजे घोटकी में साईं जन जो ॼमण थियो आ नऊज़ बिल्ला इहा नबी जी तौहीन या इज्जत है। तौहीन है न भला इनके अरबी में चइजे घोटकी में नबी जो मीलाद थियो आ त इहा तौहीन है या इज्जत है। मीलाद जी माना ॼमण जी जाइ। हाणे घोटकी नबी जो मीलाद त इहा तौहीन है। वाकई सिंध असांजी जान आ को मसलो कोने। सिंध वाकई असांजी जान आ पर मक्को मदीनो असांजो ईमान आ। जान ईमान जी कशमकश थी वने पो जान शहीद कराए ईमान जे मथा घोरे कुर्बान करे छजा। सिंध जो ज़रो ज़रो मोहम्मद अरबी जी गुलामी लाए आतो आ। हुकुम पयो त ही सजी सिंध रसूलुल्लाह जे हुकुम ते हाज़िर आ। मक्को मीम मक्को आ मदीनो आ जिते महबूब जा कदम लगा जिन शहरन जो तज़किरो रब कुरान में कयो बल्कि मक्के पाक जो कसम रब कुरान में खणी वरतो। माण्हुनि खे ख़बर पवे कोन थी। दीन में बिदत ज़ोरी हरू भरू जीअं तीअं करे बि दाख़िल कवी दीन जो नक्शो मटाइबो। छा आहे इश्क़ रसूल। मां अॼु रस्ते में अचां पियो जनाज़ो हो
हाजी माणिक शर रहमउल्लाह अलैह जो मशहूर आ करूंडी जो उन जो करीबी दोस्त 99 सालन जो जे हाजी माणिक के जेल में चंदो बंदो करे जेल में छड़ायो रईस सादिक साहब अल्लाह उनजी कब्र ते रहमतू नाज़िल करे मुझो करीबी दोस्त ओ रात गुजारे वसीयत कई तो मुझी जनाज़ नमाज अब्दुल कदीर पढ़ाए हकानी पुटन फोन कई अल्हम्दुलिल्लाह पहुंची मां जनाजे ते पहुंची बस तैयार हो सिफूं तैयार हुई जनाजो पियो मां लही जनाजो पढ़ायो जनाजे का पेरी 2 मिनट गालाया जनाजो खयोसी त माण्हू जो मौला दुआ साईं दुआ मुझे जनाजे में अंदर तो दुआ पढ़ी जी हाँ मुझे केड़ी उहा कौन पई अचे जेका नबी साईं जन दुआ सेखारिया उहा हुन जट के नथी अचे जेका मुल्ला हुन के सेखारिया उन ते फर्ज गंढो बीठो आ मां चो तुझो 100 दुआऊं रसूल जी दुआ जे मुकाबले में कुछ कोनन रसूल जेका दुआ अंदर सेखारिया त जनाजे नमाज में ही दुआ पढ़ंदा कयो उहा रसूल सेखारी असा पढ़ी बाकी जगह तुआरे मुल्ले ठाई उहा न को असा सिखंदासूं न कोई पढ़ंदासूं गाल तो सीधी आ छो था मानू समझन वरी जिद वरी बस मौला के जो तुंजी गलती आई है चंदो ही नबी के नथा मञन मुंजी गलती छो कजी ईमान नबी के नथा मञन किथे नबी साईं ज़ात किथे तुंजी गलती दीन इस्लाम शफाफा बिदअतन जो गलतियों बिदअत में ओही इश्क सा दावा नथियूं भेटाए सकजन दुआ कयो अल्लाह साईं जे हक जी जमायत में रखियो आ उन हक जी जमायत जी बरकत सा सबनी के आमीन नसीब फरमाए मोहतरम दोस्तों तवज्जो कजो गाल समझण जी कोशिश कजो अल्लाह जा महबूब नबी 2 साल बीबी हलीमा वट रहा बीबी हलीमा जो बयान 2 साल मुसलसल महबूब के थन प्यारियों जने 2 साल पूरा थिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा बीबी आमना आई उन्हें चीजे आए हलीमा 2 साल पूरा थी व्याई तो जो हदियो ही तो जा तोहफा ही तो जा पैसा मुखे मुझो बच्चो हले बीबी हलीमा वापस हदिया कने चवण लगी हदियन जी मुखे केड़ी जरूरत है इन बच्चे मां जेके बरकतों मुखे मिलियन जेके अनवारात ऐं तजल्लियूं मुखे मिलियन जेके सादतूं ऐं भाग मुखे मिलियन उहे मुझे लाए तमाम काफी आए आमना तोके मिन्नत इलाज थी कया मेहरबानी करे ओ बार अन्या 2 साल मुखे दे ताकि खिदमत करे करे ढो करे सगा हां तू दिल ते हथ रख या का मां बुधे थी तो उहा दिल ते हथ रखे जिन जो बच्चो 2 साल उन खां जुदा होजे अज उन के मिलियो होजे वरी 2 सालन लाए दींदी सिक हुई बच्चो मिलियो हां खांदी कर मगर बीबी आमना उहा हुई जेका रहमतुल लिल आलमीन जी मां हुई उन जी दिल में भी रहमत हुई अम्मा आमना फरमायो का गाल काने हलीमा अज वरी भी तुम भले मोहम्मद के 2 साल ब्या खण मां तोखे इजाजत दई छडी 2 साल ब्या ॾिनई घणा थिया महबूब चने 4 साल जा थिया बीबी आमना आई आय हलीमा मुझे अमानत मुझे तरफ वापस कर मुझो बच्चो मुखे दे मक्के पाक में वठी वना बीबी हलीमा जो अहद वफात सही दी अहद मुताबिक कामिलन 4 साल पूरा थी चुकान इन अहद मुताबिक तोखे मां बच्चो दिया थी बेशक ही तुझो पुत्र मां तोखे दिया थी पर मोहम्मद का जुदाई में मुझो गुजर किए थींदो इन करे दुआ थी घुरा या अल्लाह मोहम्मद के जल्दी मौसा मिलाए जा बीबी हलीमा दुआ घुरी बीबी आमना मक्के
पाक में पहुंची हजरत अब्दुल मुतल्लिब आयो अम्मा इनके जल्दी छो खणी आई अञा मक्के में वबा पई हले मक्के में माण्हू मां माण्हू में वायरस पियो लगे माण्हू मां माण्हू के बीमारी पई लगे इनके तू हिते छो खणी आई हिन बार के खण जिते वठी आई उते छॾिया त 2 साल ॿिया बि रहे माण्हू मां माण्हू के बीमारी लगण वायरस थियण यो हाण ता चंगी तरह समझी विया हूंदो लॉकडाउन में लठियूं खाई वायरस छा हूंदो आ पांजो सुठो तजुर्बो थी वियो बिलाखिर बीबी आमना ॾाॾे अब्दुल मुतल्लिब जे चवण ते वो बार वरी बीबी हलीमा वट वठी आई 2 साल ॿिया बि रहिया घणा थिया 6 थी विया अञा तू 2 साल विसारे छॾिया घणा 6 साल थिया उम्मे ऐमन जो बयान शाम जो टेम हो बीबी आमना मूंखे घुरायो ऐं उम्मे ऐमन सुभाणे पंहिंजो बच्चो वठी ईंदासे हाणो मुंहिंजो बच्चो हमेशा जिंदगी मूंसां गॾु गुज़ारींदो हू मुंहिंजो बच्चो आहे मां हुनजी मां आहियां हू मूं में निहारींदो मां उन में निहारींदमि हू मूंसां प्यार कंदो मुंहिंजो बच्चो आहे मां हुन सां प्यार कंदमि जिंदगी मूंसां गॾु गुज़ारींदो बसि सुबुह थिए त हलंदासीं उम्मे ऐमन जो बयान सॼी राति बीबी आमना आराम कोन कयो खुशी विचां सॼी राति जागंदी रही सुबुह जो टेम थियो बीबी हलीमा वटि पहुतासीं बीबी हलीमा वटि असां वियासीं महबूब मुहम्मद अरबी 6 सालनि जा नंढड़े ॿार जा नंढड़ा कपिड़ा बि तयार थिया सामान तयार करे असां उतां मोकिलाए मदीने पहुतासीं मदीनो क्रॉस कयोसीं बीबी आमना जी तबीयत ख़राब थी वई तमाम घणी तबीयत ख़राब थी वई सीने में छाती में तकलीफ वधण शुरू थी वई बिलाखिर बीबी आमना जमीन ते वेही रही काफी शिद्दत हुई सूर जी बीबी आमना जंहिंमें तड़पण लगी दिल में दौरो पइजी वियो दौरो जो पइजी वियो बीबी आमना फौत थी वई लेटी पई फौत थी वई नबी पाक नंढा 4 सालनि जा नंढड़ा ॿार पंहिंजी माउ सां चंबड़ी पिया अमा उथ न अमा हल न अमा तो ई त चयो सॼी जिंदगी गॾु गुज़ारींदासूं सॼी जिंदगी मोहब्बत प्यार में रहंदासूं अमा उथ न त हलो मके में उम्मे ऐमन जो बयान नबी पाक पंहिंजे हथनि मुबारकनि खे उम्मे ऐमन जे गलनि में लगाए ज़ोर सां जो पंहिंजी आमना बीबी आमना पंहिंजी माउ जे वात में लगाए चप खोले रहिया हुआ फूक ॾेई रहिया हुआ अम्मा हाणे सातो में अची वियो हूंदो हल मके पाक में उम्मे ऐमन जो बयान मां रोईंदे टोड़ंदे मुहम्मद जे बाज़ू मां पकड़ियो मुंहिंजो ऐ मुहम्मद ही वापसि न ईंदी ही जावेदानी जे तरफ़ वञी चुकी आहे ही वापसि न ईंदी तुंहिंजी माउ फौत थी चुकी आहे नबी पाक खे समझायमि उते तदफीन कराए हथे खाली उम्मे ऐमन सां गॾु नबी पाक मके में पहुता अब्दुल मुतल्लिब वेठल हो लही आयो नंढे ॿार सां भाकुर पाईंदे उनखे चुमियो ॾेई चवण लॻो ऐं मुंहिंजा नंढड़ा बचड़ा पुट मुहम्मद घबराए जान जेकॾहिं तुंहिंजी माउ फौत थी वई तोखे माउ वारी मुहब्बत मां ॾींदमि ऐं जेकॾहिं तुंहिंजो पीउ कोन्हे त पीउ वारी मुहब्बत में मां तोखे ॾींदमि नबी पाक जो बयान 2 साल मां पंहिंजे ॾाॾे सां गुज़ारिया ॾाॾो बिलाखिर सकरात जे टेम ते बिस्तर ते अची सुतो बिस्तर ते सुम्हियल हो सभिनी पंहिंजे पुटनि खे घुरायई वसीयत कंदे चवण लॻो ही मुहम्मद कयां पियो अबू तालिब जे हवाले ऐं अबू तालिब भई तुंहिंजी घरवारी फातिमा बिन्त असद रज़ी अल्लाह अन्हा बिनी जे हवाले मुंहिंजो बच्चो थो कयां इनखे मुंहिंजो पोटो न समझो बल्कि मुंहिंजो सॻो पुट समझो पंहिंजी जान खां वधीक इन सां प्यार कजो नबी पाक जो बयान जॾहिं मदीने शहर में नबी पाक जुमो पढ़ाए रहिया हुआ मस्जिद नबवी में तॾहिं साईं जन फरमायो चाचे ऐं चाची मूंखे उहो कुर्ब ॾिनो जो मुंहिंजा सॻा पीउ मां बि मूंखां विसरी विया नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान
घणनि सालनि जा थिया 8 सालनि जा ॾाढे 2 वसीयतूं कयूं हिकिड़ी त मुहम्मद जो हथ अबू तालिब जे हथ में इहो पाले ॿी वसीयत ही त मुंहिंजी पग मुंहिंजे पुट ज़ुबैर जे मथे ते रखजो छो जो अब्दुल मुतलिब जा 10 पुट हुआ घणा गणजो हिकिड़े जो नालो हमज़ा हिकिड़े जो नालो अब्बास हिकिड़े जो नालो अबू लहब हिकिड़े जो नालो अबू तालिब हिकिड़े जो नालो ज़ुबैर हिकिड़े जो नालो हारिस हिकिड़े जो नालो मुक़व्विम हिकिड़े जो नालो हजल हिकिड़े जो नालो ज़िरार ऐं हिकिड़े जो नालो अब्दुल्लाह अब्दुल मुतलिब के 6 न्याणियूं हुयूं यानी नबी पाक जो 6 पुफियूं हुयूं उम्मे हकीम बी जो नालो आतिका टी जो नालो बरा चौथी जो नालो उमैमा पंजी जो नालो अरवा छही जो नालो सफिया ऐं हजरत बीबी सफिया रज़ी अल्लाह अन्हा नबी पाक दे कलमू भरे मुसलमान थी हुई अब्दुल मुतलिब वसीयत कई मुझी सरदारी पग मुझे पुट ज़ुबैर ते रखजो साइजिल जो बयान जने साइजिल 12 सालन जा थिया चाचो अबू तालिब तैयार थियो तैयारी कयई सुबह जो टाइम हो नवा कपड़ा पियो पाए खुशबू पियो आने तेल कंगा पियो करे नबी 12 सालन जा फरमाए चाचा छा गाल किना तैयारी है चाचे जवाब में चयो ऐ बचड़ा मुल्क शाम पे वञा व्यापारी तैयार तिजारत जो सामान खणी शाम में व्यापार कंदा सो त नबी पाक 12 सालन जा नजरा बार डाल दिल जी हसरत ज़ाहिर कयो चाचा जेकर दिल चवई तो मुखे भी घुमाए हल तरे अबू तालिब जवाब में चयो सदके वञा ऐ मुहम्मद तू जिते भी चवंदे मां तोखे घुमाइण हलण लाइ तैयार घरन में हुंदा नंढा नंढड़ा बारड़ा तां के आहिन न पो जां केडा तैयार थी वेंदो न संभरी त पो वरी ये बार चंबड़ी पवंदा बाबा मुखे वठी हल माखे वठी हल बाबा छड शहर में रश होंदी घोटके में धिक धिक आए रश होंदी न न मुखे वठी हल पो असां वरी छा कंदा आहियूं ॾिसंदे हाणे हिन मां फाथा आहियूं केर संभाली हंगीरे पो केर संभालींदो पो वरी असां छा कंदा आहियूं कॾहिं 10 रुपया खीसे में ॾींदा अच्छा ही वठ बस हल जान छल भला जे 10 में राज़ी न थियो त 20 रुपया अञा बि राज़ी न थियो त घर में ॿियो को दर हूंदो हुनखे हिन दर खां ॿियारे पाण हुन दर मां भॼी वेंदासीं लेकिन अबू तालिब वेही रहियो वेही नंढे ॿार खे भाकुर पाए चवण लॻो ए मोहम्मद रस्तो थोरो ॾुखियो आहे शाम जो पो सफ़र तकलीफ़ साईं ने फरमाया भले चई ठीकु आहे पोइ भले त पोइ मां बि तोखे घुमाए हलण लाइ तैयार आहियां ॿुधजा अल्लाह जे महबूब जी उम्र मुबारक 12 साल अबू तालिब साईं के वठी जने रवानो थियो जेरे मले यो काफिलो या जमायत यो टोलो वापारिन जो गंड गंड टोलो रवानो पियो थे तीमा गोठ जे बरसा गोठ हिकिड़ो आयो तीमा ते तीमा गोठ में बुहाइरा राहिब जी देवल जे मथा माड़ी हुई उन बुहीरा राहिब जी देवल जे मथा माड़ी हुई उन माड़ी ते अल्लाह जे न वली वाक कंदे कंदे अल्लाह जो जिक्र पे कयो उन आसमान ते निगाह कई ककर सारा मथे अन मथे पर हिकिड़ो ककर तमाम हेठा हिन तकड़ में माड़ी ता निगाह जो कई हिकिड़ो टोलो हिकु जमायत पई अचे ककर उन्हनि सां गॾु छांव उन्हनि ते कंदो उन्हनि सां गॾु गॾु हलंदो पियो अचे हिन खां दान निकिरी वई अल्लाहु अकबर जरूर हिन में को अल्लाह जो वली हूंदो जरूर को बुजुर्ग हूंदो आलिम हूंदो वञा उन सां मुलाकात करे अचां दीदार करे अचां ज़ियारत करे अचां मिली अचां इन जे करे मिलण जो जी हसरत पियो रखे जो हू पाण बि अल्लाह जो वली हो तव्हां इन जे करे आलिमन सां हथ मिलाइण या ज़ियारत करण जी कोशिश कंदा आहियो हसरत कंदा आहियो छो जो तव्हां जी दिलनि में पाण ईमान आहे
जंहिंजे दिल में ईमान कोन्हे उहो आलिम जी इज़त छो कंदो? उहो हसरत या छो कंदो त मां बुज़ुर्गनि सां मिलां? जंहिंजे दिल में माल जी मोहब्बत हूंदी वो मालदारनि जी ज़ियारत करण लाइ ॻोल्हा कंदो, फलाणो भोतार ॾिसी अचां। जंहिंजे दिल में ईमान हूंदो वो वरी ईमान वारनि इल्म वारनि जी तलाश कंदो त उन बुज़ुर्ग खे ॾिसी अचां। चोई लई आयो स्पीड में, टोलो पे आयो, उनखे हथ ॾेई बियो 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 थोरो बियो बियो थोरो। सब बीठा, केर आहियो, काॾे पिया वञो? हुन चयो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? जी मां बुहीरा राहिब आहियां, देवला ही मुंहिंजी माड़ी आहे मथे, मां तव्हां सां मिलण आयो आहियां। अच्छा, हाणे ॾिसण लॻो त ॾिसां त सही हिनखे बिहारियो अथमि त हिननि मां अल्लाह जो वली कहिड़ो आहे। सभिनी में नज़र कई, ॿार ते हुनजी निगाह ई कोन वई। 12 सालनि जो ॿार नंढड़ो पोइ ते हिन वॾनि में पे तकियो। ऐं अक्सर घणा ई माण्हू बैयत खां इन करे रहिजी वेंदा आहिनि जो ज़ईफ़ ऐं पोढ़ो पिया ॻोल्हींदा आहिनि। हालांकि ॿारनि में वली हूंदा आहिनि, जवाननि में वली हूंदा आहिनि, औरतुनि में वली हूंदियूं आहिनि। ज़रूर कोन्हे त पोढ़। असहाबे काफ केर हुआ? जवान नौजवान हुआ। इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा। नौजवान हुआ। सो हिन पे ॻोल्हियो, हिन ॿार ते सब नज़र न कई, ॿियनि सभिनी ते निहारे निहारे दिल में फ़ैसिलो कई वली हुजण वारो हिननि में तो चाढ़ो ई कोन्हे को, अलाए कहिड़ो आहे। ककर छांव पियो करे दिल ई दिल में। पोइ हिन सोचो त हाणे हिकिड़ी अटकल थो करे, ख़बर त पवे कंहिंजे पोयां ककर आहे। हिन चयो आए जमायत वारो, आए टोलो, मां तव्हांजी दावत करण चाहियां थो, मानी जी दावत क़बूल कयो। मुसाफिर जने हामी भरी चई जेकरे मुंहिंजी दावत क़बूल था करियो पोइ मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, उहा शर्त ही आहे तव्हां सभु गॾिजी मुंहिंजी माड़ी ते न हलो, बल्कि सभु हिते बीह रहो। हिकिड़ो हिकिड़ो करे माड़ी ते वञे। टोले मां हिकिड़ो निकितो, ककर दाना छांव करे बीठो, ॿियो बि टोले मां निकितो, टियों बि टोले मां निकितो। ककर जी छांव मथां हुई। जॾहिं नंढड़ो ॿार 12 सालनि जा नबी महबूब मोहम्मद अरबी निकिता त ककर भी टोले मां निकितो। नबी पाक माड़ी ते त ककर जी छांव भी माड़ी ते। ॾाढा त चो सुभान अल्लाह। डोड़ंदो स्पीड में जॾहिं मथे चढ़ियो माड़ी ते वेही उन ॿार खे चुमियो ॾेई चवण लॻो, ऐं बचड़ा तुंहिंजो नालो छा आहे? त उन ॿार चयो मुंहिंजो नालो आहे मोहम्मद। मोहम्मद नालो गारंटी आहे, जहान जग जहान जे लाइ रोशन सिजा, तारीफ जे लायक आहे। पूरी कायनात तारीफ कंदी 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 ऐं थकजी पवे पर तारीफ खत्म न थे, उहो ई सरापा मोहम्मद अरबी आहे, जंहिंजो शान रब पाण पे कुरान में बयान करे। इन बार चयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दैनर बोईरा राइब जो दिमाग चकराइण जण लॻो। कई तौरात जा वर्क दिमाग में पलटजण लगा। सॼो इल्म उन जी स्क्रीन में घुमण लॻो ऐं कई मुबशरात ऐं बिशारतूं उन जे ज़हन मां गुज़रण लॻियूं। बिलाखिर हिन जी दिल में ख्याल आयो त ही उहो ई त ॿार कोन्हे जंहिंजी हज़रत ईसा बिशारत ॾिनी, मुबशिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। वरी पुछईंस नंढड़ा तुंहिंजो नालो छा आहे? चई अहमद। चई अड़े सवेर छा चई? सवेर चई सवेर मां उहो नालो वरितो जेको ॾाॾे रखियो, हींअर उहो नालो ॿुधाए मां जेको अम्मा रखियो।
पोइ हिन जे ज़हन में आयो त आख़िर ज़मा पैगंबर जी निशानी कहिड़ी हूंदी। दिल में ख्याल अची वियसि, हा हिकिड़ी पढ़ी थम उहा इहा त हुन जे ॿिन्ही कुल्हनि जे विच ते चमड़ी ते ठपो लॻल हूंदो कुदरती, जंहिं ठपे ते लिखियल हूंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह। हिन छा कयो, कालर वारी जाइ तां कपिड़ो जो हटाई नहीं, कपिड़ो खणी हटाई, ॾाढी वाक़ियतन लिखियो पियो मुहम्मदुर रसूलुल्लाह। तकड़ में कपिड़ो ॾेई छॾियो, ॾिठी त कंहिं ॾिठो त कोन। हिननि चरियनि खे कहिड़ी ख़बर त ही हस्ती कहिड़ी आहे, अलाए मतां तकलीफ़ न ॾियनि, ढके छॾी। चई नंढड़ा कंहिंसां गॾु आहे? चई मां पंहिंजे चाचे सां। नालो छा अथसि? चई अबू तालिब। अबू तालिब हिनखे काॾे पियो वठी वञे? चई वठियो पियो वञासि शाम में। चई न उते यहूदी आहिनि, हिनखे न वठी वञ, हिनखे हितां वापसि करे छॾ। हिन मां कई कुदरत जा इज़हारात ऐं निशानियूं, रब्बे कुदूस जे कुदरत जूं निशानियूं ज़ाहिर थींदियूं, हिनखे वापसि मके में मोकिले छॾ। साईं जन फरमाइनि था पोइ बुहीरा राहिब जे चवण ते मां वरी वापसि मके हलियो वियुसि ऐं चाचे वारा मुल्क शाम हलिया विया। घणनि सालनि जा? साईं जन जने 21 सालनि जा थिया त चाचो ज़ुबैर फौत थी वियो। हाणे सरदारी जी पग साईं जन जे चाचे अबू तालिब जे मथे ते रखियो। हाणे उहो सरदार थियो। ऐं इहो सरदारो साईं जन जी उम्र जने 50 साल हुई तेसि ताईं। घणे मक्के जे कुरैशिन ज़ोर पे लगाया, तकलीफ पहुंचायूं, लेकिन महबूब जी पुश्तो पनाह अबू तालिब हो। अबू तालिब नबी जी पुठ हो। जने साईं जन नबूवत जी दावा कई, उम्मत के कुरान पढ़ी ॿुधायो, मुशरिक ऐं बिदअती मछिरजी पिया। असां जे बुतन जे पेरन में लखे रुपया माण्हू पैसा रखंदा आहिनि। बुत जिन दरगाहुनि में पयल उन्हनि बुतन जे पेतन में किरोड़े किरोड़े रुपया पिया अचनि। अॼु जे हिक रब जी ॻाल्हि तो करे त सजदो हिकिड़े अल्लाह के करियो, रुकू हिकिड़े अल्लाह के करियो, तवाफ हिकिड़े अल्लाह जो, मुश्किल में पुकारण हिकिड़े अल्लाह के, त पोइ इन्हनि बुतन के केरु खंगींदो ई कोन्हे। ही पैसनि जो छा थींदो? मोहम्मद पंहिंजी तबलीग खे बंदि कर, लेकिन महबूब मोहम्मद उहा हस्ती हो जंहिंखे कुरान फरमाए फस्दा बिमा तुमर व आरिज अनिल मुशरिकीन। मुशरिकन जी परवाह न कर, चिट्टो हक जेको अमर कयो वियो थई चई छॾ। चढ़ंदा बचड़ंदा पर बिन खे हिदायत त मिलंदी न, ये हिदायत वारा कम जान। अबू तालिब साईं जन जी उम्र 50 साल हुई, तेसि ताईं सरदार रहियो। अल्लाह जे महबूब के मुशरिकन घणो रोकण जी कोशिश कई। बिलाखिर हिकिड़े ॾींहुं पेशकश लाइ घुरायो, ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? असांजे बुतन जे खिलाफ तू मेहनत पियो करी, तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? नबी महबूब मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इबादत जे लायक बुत कोन्हनि, इबादत जे लायक हिकु अल्लाह जी ज़ात। 27 सिपारे में अल्लाह जो कुरान फरमाए तो, सूरज जो नालो नजम आयत नंबर 62 में कुरान फरमाए तो, फस्जुदू सजदो भी करे अल्लाह जो हक़ा, इबादत भी करे अल्लाह जो हक़ा। चवण लगा तुझी मर्जी छा आहे? जेकरे तुझी मर्जी बादशाह जी आ, पो बुधी छड़ हलिया तोखे पग पाराए सॼे अरब जो बादशाह था करियो। जेकरे तुझी मर्जी असीनो जमील छोकरी सां शादी करण जी आ, पो जिते आंगुर जो इशारो कंदे उन्हें घर मां तोखे शादी कराई वेंदी। जेकरे तुझो मतलब माल ऐं दौलत आ, त असां सभु अरब वारा चंदो करे पैसो तुझे कदमनि ते रखंदासूं, तू असां सभिनी खां वॾो रईस थी वेंदे। नबी पाक उन जे जवाब में उहे कुरान पाक जो आयतूं पढ़ियो जेके हज़रत उमर जे साम्हूं उन जी भेण पढ़ियो, उहे आयतूं पढ़ियो जेके हज़रत जाफर असहम निजाशी बादशाह जे साम्हूं पढ़ियो। साईं जन के जवाब कोन ॾिनो, बल्कि उन्हनि खे सिर्फ कुरान जी तिलावत करे ॿुधायो।
मौली लुंड साहब चवंदो आहे त क़ुरान मुशरिक लाइ गोली आहे। अल्लाह जो क़ुरान ई आयतों पढ़ियो सी पारो नंबर 16 सूरत जो नालो ता बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ताहा मा أنزلنا عليك القرآن لتشقى إلا تذكرة لمن يخشى تنزيلا ممن خلق الأرض والسماوات العلى الرحمن على العرش استوى له ما في السماوات وما في الأرض وما بينهما وما تحت الثرى। मक्के जे कुरैशन वॾा ज़ोर लगाया त कहिड़े न कहिड़े तरीक़े सां बंदि कई वञे ॻाल्हि खे। पोइ हिकिड़े ॾींहुं अबू तालिब खे फेरी आया। इहो सम्झ जा ॻाल्हि। अबू तालिब खे चयूं लास्ट वार्निंग का आखिरी मौक़ो आहे, अॼु तोखे चवंदा वरी न चवंदासीं, चाचे पंहिंजे भाइटे खे सम्झाए छॾ। अबू तालिब घबराइजी घर पहुतो। हाणे भाइटे खे लफ़्ज़ कहिड़ा चई? भाइटिया पंहिंजे पोढ़े चाचे जे पुठनि ते ओतिरो वज़न रख जेतिरो खणी सघे। साईं जन रोई ॾिनो, अखियुनि मां पाणी। साईं जन फरमाए मुंहिंजे दिलि में ख़्यालु अची वियो शायदि हिकिड़ो ई मुंहिंजो पुश्तो पनाहे, हिकिड़ी ई मुंहिंजी पुठा, हिकिड़ो ई मुंहिंजो सहारो आहे, शायदि अॼु इहो सहारो बि मूंखां ख़तम पियो थिए। तॾहिं साईं जन फरमाए चाचा ॻाल्हि ॿुध, इन्हनि खे वञी चओ त इहे मके वारा आसमान ता सिज लाए मुझे तिरी ते रखल, चंड लाए मुझे बी तिरी ते रखल। ऐं चवनि त तबलीग न कर, वाइज़ न कर, दर्स न दे, कुरान न पढ़ त इने चंड ऐं सितारनि खे ऐं चंड खे सिज खे थुके थुॾे छॾींदुसि, पर मां अल्लाह जे पैगाम खे बंदि कोन कंदुसि। पो चाचे छा चयो? चाचे पुठनि ते ठपो ॾेई पुठी ठपे, बाइटे हाणे जीअं खपई तीअं वञी कर, इंशाअल्लाह मरण घड़ी ताईं मुंहिंजो सहारो तोखां ख़तम कोन थींदो। पोइ साईं जन तबलीग। साईं जन जॾहिं 22 सालनि जा थिया त फरमाई तो सुबुह जो टाइम हो, नौजवान मूं वटि आया के 25 सालनि जा, 23 सालनि जा, 20 सालनि जा नौजवान 25-30 मूं वटि आया ऐं मोहम्मद सलाह करणी आहे, किथे मशवरो कयूं। अञा नबूवत न मिली हुई त मां चयोमान त पोइ अचो। पोइ हिकिड़ो साथी हो अब्दुल्ला बिन जुदान, उन जो मुंहिंजे घर हलो। उन घर वॾो अब्दुल्ला बिन जुदान जे घर में वेठासूं। पोइ नौजवान ने हिकिड़ो अर्ज़ कयो त हिन दौर में ज़ुल्म वधी वियो आहे, मज़लूम जो केरु आवाज़ ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हिकिड़ी तंज़ीम था जोड़ियूं जंहिंजो मंशूर इहो हूंदो त हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत। अञा नबूवत न मिली हुई। साईं जन फरमायो जॾहिं उन्हनि ईअं चयो त मां वॾी ख़ुशी सां उहो क़बूल कयो त इहा त तंज़ीम हुजणु खपे। पोइ उन्हनि छा कयो जो उन जो नालो रखियो फ़ुज़ूलियात खे ख़तम करण जो। इन करे उन जो नालो रखियो हिल्फुल फ़ुज़ूल, इन अहद जो हिल्फुल फ़ुज़ूल, फ़ुज़ूलियात खे ख़तम कजे। पोइ उन तंज़ीम जो अमीर ऐं सदर नबी साईं जन खे कयूं ऐं उन जो जनरल सेक्रेटरी अबू बकर सिद्दीक़ खे कयूं। दौर साईं जन जी उम्र 60 साल हुई। मदीने में बयान पे फरमायो, फरमाए जे करें अॼु बि मूंखे उन जमायत जी केर मूंखे दावत ॾींदो त ख़ुशी ख़ुशी क़बूल कंदुसि। अॼु जमीयत उलमा इस्लाम जो मंशूर कहिड़ो आहे? फितननि जो ज़मानो आहे, हज़ारे साल गुज़री चुका आहिनि, लेकिन अॼु बि हिकिड़ी अहिड़ी जमायत मौजूदु आहे जंहिंजो मंशूर उहो ई आहे जेको नबी पसंदि कयो, हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत। क़ौम मज़लूम आहे अॼु कौम मज़लूम आहे त मज़लूमनि जे हक़नि जे करे पूरे मुल्क में आवाज़ कंहिं उथारियो आहे? जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान, यहूदिन ते, कादियानिन ते, फराज सदर ते मज़लूम आहियूं। मुसलमान घट थी, मुसलमान पंहिंजे ईमान में कमज़ोर थी चुका आहिनि।
असान जेकर सब ॾाढ़ियूं रखी सब पटका ॿधी हलूं त रिपोर्ट पहुची वेंदी उन्हनि खे त भेण सब मुला वधी विया अथव, सब मुला थी विया अथव। हिते सुन्नत जो दाबो ऐं रोब, उते फ्रांस जे सदर जी पतलून खे आलो करे छॾी। असां कमज़ोर आहियूं, असां नालायक आहियूं, असां सुन्नत सां बेवफाई दगाबाजी कई आहे। तॾहिं असांजे हूंदे असांजे नबी जा खाका ठाहिया वञनि। फ्रांस जे सदर एडी बदमाशी कई, पूरी कौम ऐं पूरी उम्मत फ्रांस जे सदर जे बूथ ते थुके थी। लानत हुजे उन ज़ालिम ते। ख़त्म नबूवत जा रज़ाकार दुनिया में मौजूद आहिनि। असां मैदान ते लही चुका आहियूं। कायदे जमीयत मौलाना फजल रहमान साहब झंडो खणी मैदान ते लही चुको आहे। ही वक्त आहे जिहाद जो, हींअर वक्त आहे आवाज़ बुलंद करण जो। कायदे जमीयत मैदान ते लही चुको आहे ऐं हज़ारे लखे आलिम हुन जे पोयां लॻान। हाणे नारो हणी मैदान ते लथा आहियूं। हाणे इंशाअल्लाह 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 हिन उहो वक्त आणींदासूं जो हिन हुकूमत जो बिस्तरो गोल कराए, कादियानी नवाज हुकूमत जो बिस्तरो गोल कराए, सुख जो साह खणी उम्मत के कुरान मजीद जो निजाम नाफिज कराने जी मुकम्मल कोशिश करे हद करना। नारे तकबीर, सबीलल्लाह सबीलल्लाह, अल जादल सबीलल्लाह सबीलल्लाह। जमीयत उलमा इस्लाम, इमरान यहूदियत, इमरान कादियानियत, कादियानी नवाज यहूदी नवाज इन्हें हुकूमत में असां के मुल्क प्यारो आहे, असां के ही पाकिस्तान प्यारो आहे। असां चऊं था त इन प्यारे मुल्क में के प्यारा कुर्सियुनि ते वेहनि जेके हिन कुरान जो निज़ाम नाफ़िज़ कनि। असां मुसलमान हुकूमत कनि असांजे मथां यहूदी। असांजो मुल्क पाक ऐं निज़ाम हले पलीत, ईअं न थींदो। पाक मुल्क में पाक कुरान शरीफ जो इंसाफ़ ऐं रहमत वारो कानून नाज़िल थियण नाफ़िज़ थियण खपे। इन जे लाइ आलिमनि मेहनत कई आहे। जो इंशाअल्लाह इन मेहनत में आलिमन जो भरपूर साथ देबो। हाँ, मैदान ते लही चुका आहियूं। हाणे सिर दर जी बाजी लगी त लगाए भी, जे करें तारीख हलाइणी पई त हलाए भी, जेल भरणा पिया त जेल भरियो जी तारीख हली, जेल भरबा पर इंशाअल्लाह इन कादियाननि मां जान छडाए ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ करे ॾेखारींदासूं। नारे तकबीर, शान मुस्तफा। केड़ा केड़ा साथ दींदा आलिमन जो? साथ दींदो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो साथ देबो इंशाअल्लाह। मां जेको चयो अल्लाह से पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम बेहतरीन अंदाज में तफसीली गुफ्तगू अहाँ जे सामू फरमाए रहा हजरत मौलाना अब्दुल कदीर हकानी साहब। हिन वक्त मां